डॉक्टर साहब मुझी तबीयत सफा खराब लगी पई है। वे अल्लाह चाहते हो डॉक्टर साहब छाती में भी सूरा, खंघ, जुकाम, जान में सूर, आज से घणी थी पई है, कमजोरी ॾाढी आहे, हथ बि ॾकनि था। कमजोरी लगे थी तुझे आजा ना सागर बड़ा बड़ा सागर आजा तकलीफ थी थी ॾाढा तकलीफ़ ॾाढी आहे। आँख में तकलीफ थी थी हाँ तकलीफ़ थिए थी। और परे नो कर गंगे आजा गंगे वाह वतो पर मां छा खाइंदो आ तरह शे खाधी थी आ अरे डॉक्टर को लगी हो तो पुलाव पुलाव को करो खा दूं दो देख जे पुला दे ना मुल्ला हलवो खाइना तू वो देख जे काडे काडे पिट पे मामो घणी न था अचनि। दवा लिखी तो दे सीनो छाती सफा बंदा ठीक है ये दवा लिखी दे रातों की रात खा सुभाणे वरी चेकअप कराई जाए थी सके तो तुझे दिल सा मसलो हो जे ठीक थी हो तो ठीक है न तो लेबोरेटरी तो टेस्ट लिखींदो मां ये टेस्ट भी कराए जाए और ईसीजी भी कराए जाए ठीक है ये कुल ट्रे को लिखी दो जाए बस आवट और फीस दई वन मुई 300 रुपया हलो लेबोरेटरी वाला मोहम्मद अली का लेबोरेटरी मोहम्मद अली जी जी का केड़ी लेबोरेटरी वाले जी सबका चलो खैर तबीयत ठीक है खैर केड़ी लेबोरेटरी खोली दी हो रही तू डॉक्टर ताजे पंजे शहर में लेबोरेटरी है। अच्छा हाँ हाँ तमाम बेहतरीन लेबोरेटरी है। हाँ वो सोचो कि डॉक्टर साहब में मिलो अच्छा असल में लाए थोड़ो चयो से असांखे भी टाइम ॾियो। जल्दी करो मरीज बैठा हूं चलो हाँ बस लेबोरेटरी खोली आहे असां अच्छा ताजे पंजे ॻोठ में समझे हर क़िस्म जी माना जेको आहे सो इलाज आहे। यार वो असां तो उन शाह लतीफ लेबोरेटरी वाले टेस्ट मोकिलदा सब ओडे असां असां सां बि थोरो भलाई कयो न असां तां माना हर क़दम ते हर ॻाल्हि में हर शइ में वेठा आहियूं। वो असां कंदो आहे न वो डिस्काउंट ॾींदो आहे असांखे सही ॾींदो त बिल्कुलु उहा मां नथो मञा त तव्हांखे डिस्काउंट बिल्कुलु ॾींदो हूंदो पर मां तव्हांखे 50% जो माना इहे सभु त मां कयां थो माना तव्हांजी लेबोरेटरी असांखे 50% ॾींदी बिल्कुलु ॾींदी साईं बिल्कुलु ॾींदी। माना जेकॾहिं 200 जी तव्हांजे टेस्ट लिखाऊं 100 मुंहिंजो 100 तुंहिंजो साईं 100 असांजो सही आहे तॾहिं इन खां वधीक त डिस्काउंट आहे ई न साईं। सिर्फ़ु जो डिस्काउंट आहे या ॿिया बि गिफ्ट माना गिफ्ट आहिनि साईं तुंहिंजे लाइ हिकिड़ी तमामु बहितरीनु गिफ्ट आहे असांखे। गिफ्टूं आहिनि हा हा साईं हाणे बिल्कुलु गिफ्ट लेबोरेटरी नालो छा आहे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह लेबोरेटरी आहे साईं असांजी। बिस्मिल्लाह लेबोरेटरी काथों आहे साईं तव्हांजे पंहिंजे शहर में ई आहे। हाँ तो जी जी मरीज खे ॿुधायो हे जेको तव्हांजे साम्हूं घटिया खां जेको मोड़ नथो निकिरे हा, हिते हा। नई लेबोरेटरी खुली आहे साईं हिकिड़ी अच्छा वॾो गेट अथव हिकिड़ो पपन मेडिकल जे भिक सां पपन मेडिकल जे थोरो अॻिते साईं। अच्छा हा हा मरीज खे चवंदो मेडिकल जे भिक सां लेबोरेटरी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह लेबोरेटरी वॾी अक्षरनि सां लिखियलु ठीक अथव। आहे उन्हनि मोकिलियो करे रिज़ल्ट बि उन को वठंदो कर शाम ते जेका बि माना हिननि जी असांजी हिसाब किताब थिए इहो तूं वञी पाण वठी करे तव्हांखे पाण बिल्कुलु दर्जा सां मिली वेंदो ठीक साईं। आहे तव्हांखे इनशाला साईं कंहिं शइ सम्झो न साईं तव्हांखे बहितरीनु माना सहूलियत मिलंदी इनशाला। तव्हांखे हर शइ सुठी नमूने मिलंदी हा ठीकु आहे मोकिले साईं रेपो तूं दिलजाए कर असली तो असांजो कोई मरीज हिते ईंदो दवा बाद में अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। ठीक आहे साईं असांखे इजाज़त आहे। हलो पर मरीज बि घणा हा साईं टाइम असां बसि दुआनि में यादि कजो साईं। ठीक आहे ठीकु वरी महिरबानी साईं। ओके हा ख़ुशि आहे ठीक आहे वेहो My name is Dr. Aftab Hussain. Indus Pharma को आया हूँ दाएं वाले साथ। सही प्रोडक्टर से सिलेक्ट किया। सही ऐसा प्रोडक्टर इंडस में आधे हवाले सां जैसे तव्हांखे 50% डिस्काउंट पवंदो बाबा ॻाल्हि ॿुधंदो 60% त हो ॾियनि था पिया साईं कंदासीं तव्हां चॉइस कयो कंदासीं हे अदर प्रोडक्टर हे लीवो जे हवाले सां हे खंघि छाती वॾा प्रोडक्ट आहिनि तव्हांजा पर असांखे 2.5 किलो पोटाशियम में हे सोडियम में साईं
वठो तव्हां दवा ॻाल्हि इहा आहे त असांखे जेके ॿियारे पर आहिनि उहे असांखे 70% बि ॾींदा आहिनि हाणे कल्ह हिकिड़ो आयो हुई बाबा तूं दुबई टूर ते टूर ते असांजी दवाई असां वटि बि आहिनि टूर ॿुधाए को असांखे बंगलो ॾे को बंगलो तव्हांखे ॾींदासीं तव्हां असां पेट सिलेक्ट कयो असां हलायो कमु असां सां तव्हां असां ॾींदा हा इहो थी वियो पोइ ईअं सम्झो खंघि वारे खे बि तुंहिंजी दवा ॾींदुमि बुखार वारे खे बि तुंहिंजी दवा ॾींदुमि मेडिकल स्टोर मुंहिंजो हुजे सॼो मेडिकल स्टोर में दवायूं ई तुंहिंजियूं हूंदियूं जेके मां हलाईंदुसि हाणे ॻाल्हि ॿुध आफ़ाक़ कंदा हुआ जी वाह ठीकु आहे मेडिकल स्टोर खे ॿुधायो तव्हां हाणे मां सां मिलां थो जेके बि दवायूं हे तोखे ॾे थो इहे सॼियूं मेडिकल स्टोर ॾेई छॾ हो जेके दवायूं नगलियूं उहे साइड करे हेठि करे छॾ क़िस्मती हिकु अधु खपाइसि छो जो उनखां बि मेराणकार वरिती आहे ठीकु आहे न क़िस्मती का हिकु अधु हलाइसि न त सॼियूं दवायूं डॉक्टर आफ़ाक़ जूं हलाए ठीकु आहे हिनजी फारग थी पर हिनखे मोटरसाइकिल वग़ैरह मिले ॾियूं था यूनिक गाॾी यूनिक गाॾी ॾियो छो जो अचण वञण में भाई तव्हां ॿुधायो इहे ॻाल्हियूं डॉक्टर साहब